सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ पैसा ॾेई एहसान न पियो करे। पैसा वफ़ाक़ जे पीउ जा नाहिनि, इहो सिंध जो आईनी हक़ आहे। वफ़ाक़ सिंध जे वॾे वज़ीर खे ख़ामोश कराइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे रहियो आहे। मुर्तज़ा वहाब वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त वफ़ाक़ सिंध लाइ हिकु बि स्कीम नाहे रखी। फंड सिंध जो हक़ आहिनि। फवाद चौधरी चवे थो त पैसनि जी ऑडिट थियणु घुरिजे। बेवकूफ़नि खे इहा बि ख़बर नाहे त ऑडिट कराइण वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। उन चयो त वफ़ाक़ सिंध जे वॾे वज़ीर खे ख़ामोश कराइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे रहियो आहे। उन्हनि खे ओस्मान बोज़दार जहिड़ा गूंगा वॾा वज़ीर खपनि। केपीके जो वॾो वज़ीर बि ख़ामोश हूंदो आहे, उन्हनि खे उहो पसंदि आहे। उन चयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह CCI में सिंध लाइ आवाज़ उथारियो। उन्हनि खे मुराद अली शाह पसंदि नाहे, छो त हू आवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारे थो। मुर्तज़ा वहाब चयो त PTI हिकु बि वाइदो पूरो न कयो, हर वाइदे ते यू टर्न वरितो। सिंध मुल्की मईशत हलाईंदड़ सूबो आहे, उहो उन्हनि खे नज़र ई नथो अचे। हुन चयो त MQM वारा आदमशुमारी वारे मसइले ते ख़ामोश छो आहिनि। MQM ऐं GDA वारा आदमशुमारी लाइ वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा हुया, पर उन्हनि इन मसइले ते पीपुल्स पार्टी जो साथ न ॾिनो ऐं सिंध में अची बाग़ू वारा ॻोढ़ा ॻाणीनि था। हुन चयो त पाकिस्तान में हिकु साल में सिर्फ़ गॾहनि जो तादादु वधियो आहे।